असांजो अॼु सॼे सिंध जे ज़िले हेडक्वार्टर में अलामती बुख हड़ताल 2 ॾींहंनि जे लाइ शुरू असां कई आहे। 6 तारीख़ असांजो कराची बिलावल हाउस में धरणे जो ऐलान थियल आहे सीआई तरफ़ां। जेसिताईं सिंध गवर्नमेंट जी संजीदगी जो तइलक आहे त इहा सिंध गवर्नमेंट जी संजीदगी इन मां महसूसु करे सघिजे थी त गुज़िरियल 5 ॾींहंनि खां सॼे सिंध जा समूरा इदारा बंदि आहिनि, स्कूल बंदि आहिनि, कॉलेज बंदि आहिनि, यूनिवर्सिटियूं बंदि आहिनि, तव्हांजा रेवेन्यू जा इदारा बंदि आहिनि, आपाशी जा इदारा बंदि आहिनि। पर पोइ बि सिंध गवर्नमेंट जो सीएम ख़बर न आहे छा आहे उनखे जो उन कॾहिं ते जुआ ई कान थी सुरे। जॾहिं बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु 2 ॾींहं पहिरीं मीडिया ज़रिए इहा शइ कई त मूं सीएम खां इहो पुछाणो कयो आहे ऐं मूं हुनखे चयो आहे त मुलाज़िम जा मसइला हल करण जे लाइ उन्हनि खे एंगेज कयो, उन्हनि सां मीटिंग कयो। पर सीएम शायदि वांदो कोन्हे। हीअ सिंध जेका सॼे मुल्क खे पाले थी, जेका शाहूकार सिंध आहे, जेका वसीलनि सां मालामाल सिंध आहे, उनजो मुलाज़िम पंहिंजे मसइलनि लाइ गुज़िरियल 2 महीननि खां रोडनि ते आहे, रस्तनि ते आहे। असांजा मामला हल न थिया त 6 तारीख़ ते कराची में लखनि जे तइदाद में हुते गॾु थींदासूं बिलावल हाउस ते, जेको असांजो ऐलान थियल आहे सीआई क़यादत जो। ऐं पोइ असीं ॾिसूं था त सिंध गवर्नमेंट असां सां कहिड़ो वर्ताव थी करे। सिंध गवर्नमेंट हमेशह इहो कयो आहे, असांखे ख़बर आहे त उहो जॾहिं सिंध जो माण्हू हुते पहुतो आहे, उहो सिंध जो बाशौर माण्हू हारी हुजे, मज़दूर हुजे, सिंध जो अदीब हुजे, शाइर हुजे, हींअर ताज़ो रागीन सां या असांजे जेके आहिनि फनकार, उन्हनि सां इअं कंहिं माज़ी में उस्तादनि ऐं सिंध जे नियाणियुनि खे हथा तक न बख़्शियो वियो आहे, उते लठियूं वियूं आहिनि, कैनन जो इस्तेमालु कयो आहे, वाटर कैनन जो गिरफ़्तारियूं कंदा आहिनि। पर असां हींअर चिताऊं था ॾियूं सिंध गवर्नमेंट खे त 6 तारीख़ असां कराची अचूं पिया ऐं लख जे तइदाद में अचूं पिया। जेकॾहिं सिंध गवर्नमेंट इन क़िस्म जी का बि असांजी रस्ता रोक कई त हुनजा नतीजा इंतिहाई ख़तरनाक निकिरंदा। शायदि इहे सिंध हुकूमत जे खात्मे जो ॾींहुं थिए।